सल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व रफ़अना लक ज़िक्रक। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बेट धणी रहमतुल्लाह अलैह सब चो सुभान अल्लाह। फरमाइन था त जोड़ूं जोड़ जहान जूं जॾहिं जोड़ियाई ख़ास खावंद खल्के मोहम्मद मुकाई। कलमो चई करीम ते चिट्टो चयाई अन्न मौला कव अंत महबूबी ये उताई। लिखी दिनाई बई सारायूं सैयद खे। सुनो भिट धनी वरी फरमाइन था त खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज़ नज़र। सूरज शाखूं झुकियूं कुमाणो कमर। तारा कतियूं ताइब था देखी दे त दिलबर। झको थियो जोहर जान बजे त जमाल सी। ताज़ियूं कदें पढ़ी नाहे। फ़कीर रस्ते में गाड़ी में आयासूं तो सिटरूं गुलाम नबी महेसर जूं पर कमाल जूं। फर्स्ट टाइम तव्हांजे हिन गुलामाने पंतन जेकी न ये सहन सजाए अंगण बुहारिया यकीन ॼाणियो असां मेहमान न आहियूं पर अॼु हिन महफ़िल जा मेज़बान आहियूं। जंहिं रात आए सा रात सजण सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जंहिं रात आए सा रात सजण सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तुझी आमद ही रंग लायो वा तुझे जलवन जोड़ बनायो वा। तुझे आमद ही रंग लायो वा तुझे जलवन जोड़ बनायो वा। हर हू रखे वाई वात सजण सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां अजमल का सुभान अल्लाह मां अहसन का सुभान अल्लाह मां अकमल का। किथे मेहर अली किथे तेरी सना मुश्ताक क्या किथे जा अड़िया। मौज़ सामईन काबिल एहतराम सदर महफिल बयान त बयान वारा कंदा ऐं बे इल्म अवां जे अॻियां छा बयान कंदुसि पर हिन गुलाम ने पंतन कामेटी वारनि जी मोहब्बत ऐं प्यार आहे जो हिन फ़कीर खे अवां आशिक़े रसूलनि जे अॻियां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो ऐं पंहिंजी ख़ुशि नसीबी सम्झा थो। सदर महफ़िल ऐं मुअज़्ज़िज़ सामाईन सईद सादात ऐं हिन महफ़िल में दूर दराज खां परे खां पंध करे वॾियूं उमेदूं आसरा रखी अचण वारा अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मिठा मुंहिंजा अर्ज़ हिया त मदीने वारो लजपाल बेमिसल बेमिसाल आ जंहिंजे लाइ केतिरा ई नबी केतिरा ई अंबिया इल्तिजाऊं ऐं आहूं कंदा विया ए मुंहिंजा करीम कॾहिं तो महबूब जो दीदार कराई। इब्राहिम खलील अल्लाह जो नबी खलील यानी अल्लाह जो दोस्त नबी बाहे दोस्त बाहे तब दुआ तो घुरे न चवी तो रब्बना वबअस फीहिम रसूला।
नचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रब्बना वबअस फीहिम रसूला। ए मुंहिंजा करीम रब तुंहिंजे पाक घर जी तामीर करण खां बाद तुंहिंजो प्यारो नबी इब्राहिम खलील तुंहिंजो दोस्त अॼु तुंहिंजी दरबार में दुआ थो करे त कॾहिं तो पंहिंजे दिलबर हबीब जो दीदार कराई। सुभान अल्लाह। सता सही सुभान अल्लाह। ईसा अलैहिस्सलाम केतिरा ई नबी इल्तिजाऊं आहूं कंदा विया। ईसा अलैहिस्सलाम त पंहिंजे मजमूए में पंहिंजी रैयत पंहिंजी उम्मत जे अॻियां सिफ़त ऐं साराह पियो करे। अहमद नाले मोहम्मद नाले लजपाल अचणो आहे जंहिंजो अदब बि कजो एहतराम बि कजो। त संदसि रैयत ऐं उम्मत पुछे पई मुंहिंजा साईं तव्हां बि ख़ुदा जा नबी आहियो छा जंहिंजो ज़िक्र कयो था उन जो मक़ाम ऐं मंज़िल अव्हां खां वसी हूंदो छा वॾो हूंदो छा? मामूल रहियो आहे ज़माने जो हिन दुनिया जे दस्तूर रहियो आहे त हर शागिर्द पंहिंजे उस्ताद जी सिफ़त ऐं साराह कंदो आहे। छा चवंदो आहे मुंहिंजे उस्ताद जहिड़ो ऐं हर मुरीद जो इहो जज़्बो ऐं जोश हूंदो आहे त मुंहिंजे मुर्शिद जहिड़ो कंहिंजो मुर्शिद नाहे। ऐं हर औलाद पंहिंजे पीउ लाइ अबे अम्मा लाइ अहिड़ो परवानो ऐं मस्तानो हूंदो आहे त मुंहिंजे अबे अम्मा जहिड़ो कंहिंजो अबू अम्मा थींदो ई कोन। पर ही शहनशाही दरबार हुई केतिरा ई नबी आया। ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी रैयत जे अॻियां चवे पियो हा हा मूंखां त उनजो मक़ाम ऐं मंज़िल मथां हूंदो क़ाबिल तवज्जह पर जे मुंहिंजे दौर जे अंदरि मुंहिंजे मौजूदगी जे अंदरि उहो अची वञे उन जी नालैन खणण मां ईसा पंहिंजी सआदत सम्झंदुसि। अॼु नौशहरे जा नौजवान पक्का ऐं पोढ़ा अमा आमना जे लाल जा मीलाद ऐं गीत ॻाइण वारा ऐं ॿुधण वारा हेड़े दजाली नफ़्सीअ जे दौर में ज़माने जे सभिनी कमनि खे तरक ॾेई करे ज़माने जे सभिनी कमनि ऐं कारोबारनि ऐं निंड खे छॾे करे अॼु हिन पट ते वेही करे दिलबर हबीब सां मोहब्बत जो सबूत ॾेई रही आहियां। ऐं उहो महबूब अथई जंहिंजो चेहरो बि बेमिसाल जंहिंजे चेहरे जो ज़िक्र ख़ुदा करे जंहिंजे हलण जो ज़िक्र ख़ुदा करे जंहिंजे ज़ुल्फ़नि जो ज़िक्र ख़ुदा करे उन जो मक़ाम हूंदो मंज़िल हूंदी। तॾहिं हमायून वारे बुज़ुर्ग कलम खणी फरमायो त तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा अरे मानर गो तुंहिंजे शाहिद सर खान मथे में मान ज़ारे मानर गो। अल्लाह खां दुआ है त रब ताला हिकु ॾींहुं तोखे मदीने वारे लजपाल जे दरबार में महिमान करे। नंढा नंढा अरब मिलंदा न अरबनि जा नंढा शहज़ादा हेतिरा नंढा ॿार वठी हथनि मां चवंदा तव्हांखे या अखी इजलिस हे विया आहिनि पुछा करे ॾिस आशिक़नि खां छा चवंदा या अखी इजलिस ए अदा मुंहिंजे सुफ़रे ते वेह त इहो साए गुंबज़ वारो मूंसां राज़ी थी वञे। मेहमान नवाज़ी जी ॾिसणी आहे त मदीने जे सरज़मीन ते ॾिस तॾहिं आशिक़ चवंदा आहिनि अॼु मदीने जा मुनराया ते प्यार गॾु चवराईंदे न त दिलमुराद फ़कीर साईं वटि समर नसां न हुयो पैसा ॾोकड़ टिकेट वीज़ा पासपोर्ट न हुयो पर सरकार जी मोहब्बत हुई तो मोहब्बत हुई त मदीने पहुची ॾेखारियो। ऐं हर जगह ते आऊं चवंदो आहियां त सिक हुजे ऐं सॼण न मिले छा सिक हुजे सीने जे अंदरि ऐं सॼण न मिले ईअं थी नथो सघे। मिस्कीन आहीं परवाह नाहे ग़रीब आहीं पासपोर्ट ठहिराइण जी कुवत नाहे परवाह नाहे तुंहिंजे सीने जी अंदरि सरकार सां निस्बत ऐं मोहब्बत हुजे पोइ फ़क़ीर हिते बि बेड़ा पार ऐं हुते बि बेड़ा पार। तॾहिं भेटाई फरमायो आहे त समर जनीन साण हो तो हिमायती तन जो करे शेब छपर में पुंडल ईंद में पाण पोइ थींद में रूह रिहान लहज़े मंझि लतीफ़ चई वरफ़ना लक ज़िक्रक ए महबूब तुंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजे वास्ते
बुलंद फरमायो मदीने वाले मीर जे ज़िक्र खे खुद खुदा बुलंद फरमाई अज नौशहर जे नौजवानन ऐं पकन पोढ़न अज हिते हिन पट ते वेही करे अज सबूत ॾिनो त मुंहिंजा साईं असांजी बि तव्हां सां मोहब्बत ज़रूर आहे पोइ इहा मोहब्बत आहे ते मोहब्बत विझो मामरे न त केरु कशाला करे ॾाढो दजाली दौर आहे अॼु उहो दौर आहे जो भाउ जे दर वञण लाइ तयारु न आहे ग़ुलामाने पंतन कमेटी वारे दोस्तनि तव्हांजे रुॻी कन ताईं इहा ॻाल्हि पहुताई त ईदगाह जे अंदरि अॼु काई आहे ख़मीस जो ॾींहुं जुमे जी राति सुभान अल्लाह 11 जी राति बि आहे सभु चो ॿुधायो त सही भेज दस्तगीर अज मड़ी सभिनी जा बेड़ा पार है जिदा किना अमीर हूं फकीर एड़ो नबी मिलियो 1,24,000 नबियन जो सरवान अगवान वरी पीरन जो पीर एड़ो मिलियो जो दुनिया जे पीरन जो अगवान जंहिंजी मंज़िल ऐं मक़ाम इहा हुजे जो चवे त मुंहिंजा मुरीद तूं मशरिक़ हुज मां मग़रिब हुजां सॾु कर फ़क़ीर मंठार सॾु न ॼां त मां अब्दुल कादरी न आहियां पोइ अहिड़नि जवाननि जे दामन में तो असांजा हथ हुजनि वरी फ़क़ीर बि अहिड़ो मिलियो साईं मुनवर साईं मीर मोहम्मद लोढ़ाई फ़क़ीर जंहिंजी आजिदी जंहिंजी निवड़त जंहिंजी न्याज़ी जंहिंजी इबादत बेमिसाल हुई इज़ारू ज़िक्रिल्लाह हदीस मुबारक जा अल्फाज़ आहिनि जॾहिं साईं मीर जे चेहरे खे जंहिं ॾिठो उनखे ख़ुदा यादि अची वियो अज़ खुद उनजे दिल मां उनजे ज़बान मां निकिरी ईंदो अल्लाह 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 जॾहिं निकिरी वञे त यकीन ॼाण जा अल्लाह जो कामल ऐं पोतल बानो वमा अलैना इलल बलाग मुबीन हिन आजिज़ जो चवण अमा जो ॿुधण बारगाह इज़त में क़बूल फरमाए यकीन ॼाणियो अमा जी मोहब्बत अॼु साईं खे वठी आई आहे सुभान अल्लाह अमा जी मोहब्बत कुझु ॾींहं पहिरियां साईंजन खे अटैक थियो दिल जो अॼु आया बि कंडियारे ताईं वरी कंडियारे खां मोटिया वापसि वञनि पिया मूं अचे गाॾी साम्हूं ॾिनी ॿी गाॾी जे साईं ॿी गाॾी में हुया अर्ज़ु कयो त अॼु नौशहरे जा नौजवान ऐं आशिक़े रसूल ऐं पका पोढ़ा ज़िक्र आस्ते ई आस्ते करायो पर अल्लाह जे ज़िक्र जी तमार लाइ नौशहरे वारा मुंतज़िर हूंदा आहिनि छो जो 12 महीने अल्लाह जे ज़िक्र जी फज़कुरूनी अज़कुरुकुम ए बाना तुम रब खे यादि कर त मां रब तोखे यादि कयां उहा लोली लॻाइण लाइ तव्हां हलियो पोइ 10-15 मिंट कशमकशबू ते रही पोइ साईं जन काओ पीतो 2-3 मिंट स्टे कयो नेठि मां पंहिंजी गाॾी में साईं जन खे विहारियो ऐं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं इंशाअल्लाह नात ख़ान बि परे खां बलोचिस्तान खां आया आहिनि हज़रत साईं क़िबला मियां दिलबर साईं सभु चओ सुभान अल्लाह अञा तेज़ चओ सुभान अल्लाह उहे बि अची विया आहिनि अहिड़े प्यारे अंदाज़ में सरकार जूं नातियूं ऐं सरकार जी तारीफ़ उन्हनि जे ज़ुबान ॿुधंदो अव्हां जी दिलड़ी ठरी पवंदी वाग मदीने वरी पवंदी जज़ाकल्लाह ख़ैर सुभान अल्लाह हथ मथे करे साईं जिन जे लाइ सुभान अल्लाह